सजणो, सस्वी लतीफ़ साईं जी उहा मुनफ़र्द सूरमी आहे जंहिं पंहिंजा सभु सांग छॾे ऐं वञी डूंगर ॾोरिया। डप विसविसा झंगल जा मिरुनि जा जानवरनि जा हुनजी राह में रंडक बणी न सघिया। हुन लाइ जिन जहान में कोन्हे न कोई नांग भलाऊं। कांभू ऐं कारो जबल हिन जे अॻियां ॼण छपर मिड़ो ई छाड़की थी विया। न लकनि खां थी लाराए। ऐं लतीफ़ साईं मूजिबि बर वॾो ॿार घणो वेझो न वणकार, लोचण जी लतीफ़ चए मथे मुंद मयार। अञा बि मयार पाण ते बि सम्झे। बर वॾो ॿार घणो वेझो न वणकार, लोचण जी लतीफ़ चए मथे मुंद मयार। वणंदनि त वण कंदा न त अॻियनि जे अख़्तियार। काॾे थियो कोहियार काॾे थी हथ खणे। शाह साईं जी ससुई जहिड़ो किरदारु दुनिया जे कंहिं बि अदब में शायदि ई मिले या कंहिं ख़लकियो हुजे, किरदार को तख़लीक़ कयो हुजे। अॼु शाह साईंअ जे बयान ऐं ज़बान में ससी ॼण हिकु अहिड़ी जीअर जाॻंदी मूरत आहे जेका जेकॾहिं हक़ीक़ी दुनिया में न बि हुई या हुजे हा त बि अॼु हिकु ज़िंदह हक़ीक़त थी भासिजे। न त हक़ीक़त जेका ससी जे किसे मूजिबि हुई उहा छा हुई, सा बि लतीफ़ साईं हीअं था बयानु कनि। सिरजी तां सूर सामाई तां सुख विया, इहे ॿई पूर निमाणीअ नसीब थिया। वेचारी अञा ॼाई त अबे अमां खेसि दरिया में लोढ़ियो। मोहम्मद धोबीअ खे बंभोर में हथु दरिया जे किनारे हलंदे पई वई पेतीअ में त उनखे हथु आई ऐं हुन पाले वॾी कई त वरी अञा बि हिनजी का क़िस्मत अहिड़ी हुई जो कोहियारे सां वञी नी लॻसि, केच जे कोहियारे सां, ऐं शादी कयईं। पर सूरनि संदसि पीछो न छॾियो। केच धणी बि खेसि निंढणकी करे आधी राति उथी विया ऐं पोइ वीचारी ॾुखनि ॾोलावनि जो नेठि अंत ईअं थो थिएसि जो पंहिंजे पुनूअ जे कढ में रुली रुली नेठि रही मंझि लकनि साथ न पुॼी ससुई। जीए लतीफ़।